अस्सलाम वालेकुम नाज़रीन, महरान टीवी न्यूज़ में अवांखे भलीकार मां फराशा सब खां पहिरियां हिकु नज़र हेडलाइन ते। बरतानवी वज़ीर आज़म केयर स्टारमर उहिदे तां इस्तीफ़ा ॾियण जो ऐलान करे छॾियो। केयर स्टारमर चयो आहे त बार बार ॿुधायो त असांजी पार्टी तबाह थी रही आहे ऐं ख़त्म थी रही आहे। तब्दीलियूं हिक रात में नाहिन ईंदियूं, वक्त लगंदो आहे। लंदन में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे केयर स्टारमर चयो आहे त पार्टीअ जी ख़्वाहिश ते पार्टीअ जी लीडरशिप तां मुस्तफ़ी थी रहियो आहियां। मईशत खे 2 सालनि में मज़बूत कयो, मुल्क लाइ कमु कयो। ईरान ऐं अमेरिका विच में हतमी मुआहदे लाइ 60 ॾींहं जो रोड मैप मंज़ूर। टेक्निकल ॻाल्हियूं हलंदड़ हफ़्ते बर्गन स्टॉक में जारी रहंदियूं। निगरानीअ लाइ आला सतही कमेटी क़ाइम करण ते इत्तफ़ाक़। इस्लामाबाद मफ़ाहमती याददाश्त तहत स्विट्ज़रलैंड में ईरान अमेरिका ॻाल्हियुनि जो पहिरियों दौर मुकमल। क़तर ऐं पाकिस्तान तरफ़ां गॾियल पधिराई जारी। परॾेही वज़ारत मूजिबि हुर्मुज़ वारे लंघ में वापारी जहाज़नि जी अचु वञ लाइ राब्ता लाइन क़ाइम कई वई आहे। लबनान जंगबंदीअ जी डी कन्फ्लेक्शन सेल क़ाइम करण ते इत्तफ़ाक़ कयो वियो आहे। एटमी प्रोग्राम ऐं पाबंदियुनि जे हवाले सां वर्किंग ग्रुप जोड़िया वेंदा। ईरान जे परॾेही वज़ारत चयो आहे त पाकिस्तान ऐं क़तर जे टियाकड़े में लबनान जंग जे ख़ात्मे में वॾी अॻभराई थी आहे। ईरान लाइ तेल ऐं पेट्रोल केमिकल जे एक्सपोर्ट तां पाबंदियूं ख़त्म कयूं वयूं आहिनि। ईरान जी परॾेही वज़ीर अब्बास इराक़ची पंहिंजे बयान में चयो आहे त ईरान जी नाकाबंदी ख़त्म कई वई आहे। कुझु मंजमंद असासा जारी कया विया आहिनि। हतमी मुआहदे जे आगाज़ लाइ बुनियाद रखण ते ॻाल्हि ॿोल थी आहे। ईरान अमेरिका ॻाल्हियुनि में अॻभराई ते आलमी स्टॉक मार्केटुनि में तेज़ी। जापान, शंघाई, मुंबई ऐं हांगकांग जे स्टॉक मार्केटुनि में मुसबित रुझान। आलमी मंडियुनि में तेल जी क़ीमतुनि में बि घटिताई। ब्रंट कच्चे तेल जी फ़ी बैरल क़ीमत $79.44 थी वई। ॾखण भरिसां फोत थियल 8 अज़ादारनि जी सवें आलिन अखियुनि सां तदफ़ीन। ॻोठ बड्डू में अलम बुलंद करण दौरान करंट लॻण करे 8 अज़ादार फोत ऐं 3 ॼणा ज़ख़्मी थिया हुआ। फोतुनि में अरबाब लोलाई, दीन मोहम्मद, हिदायतुल्लाह, वहीद, ख़ालिद, ज़ाहिद, शफ़ीक अहमद लोलाई ऐं हसन सोलंगी शामिल। जनाज़े नमाज़ में हज़ारे माण्हुनि जी शिरकत। मड़ या हुसैन जी सदाउनि सां मिठीअ माउ हवाले। खोड़ा ऐं भर पासे HIV जे मर्ज़ ते ज़ाब्तो न आयो। वधीक हिकु बार फोत ॻोठ रेडर लाशारी में 10 महीननि जे हसन दस्तगीर लाशारी बीमारीअ सबबि दम ॾिनो। हिकु हफ़्तो अॻु साॻे ई ॻोठ में 3 वरहनि जी साइमा लाशारी मर्ज़ सबबि फोत थी हुई। इलाइक़े अंदरि कुझु अरसे दौरान HIV सबबि फोत थियल ॿारनि जो अंग वधी अठ थी वियो। मुल्क जे अक्सर इलाइक़नि में 24 कलाकनि दौरान तूफ़ान ऐं बरसात जो इम्कान। गिलगित बल्तिस्तान, KPK ऐं आज़ाद कश्मीर में ग्लेशियर ढंढूं फाटण जो ख़दशो ज़ाहिर। NDMA जो चवणु आहे त तेज़ बरसातुनि सबबि ॿोॾि, लैंडस्लाइडिंग ऐं मलबे जे वहिकरण जो ख़तरो आहे।